हर मुल्क जूं पंहिंजूं पंहिंजूं ख़ासियतूं हूंदियूं आहिनि, ख़ूबसूरत नज़ारा बि हूंदा आहिनि। हर मुल्क जी पंहिंजी तारीख़ हूंदी आहे ऐं अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जिन जे करे उते दोस्ताणो माहौल हूंदो आहे ऐं माण्हू पाण खे ख़ुशि ऐं पुरसुकून महसूस कंदा आहिनि। दुनिया जा अहिड़ा मुल्क बि आहिनि जिते वञण ते अव्हां जी भरपूर आजियां कई वेंदी आहे। आयरलैंड हिकु ख़ूबसूरत मुल्क आहे ऐं दुनिया जे सभ खां ख़ुशहाल माण्हुनि जी रैंकिंग में चोथे नंबर ते आयो हो। हितां जा माण्हू महिरबान ऐं खुलियल ज़हन वारा आहिनि जेके पंहिंजे मुल्क जो मान रखनि था। जापान में ॾोहनि जी शरह दुनिया में सभ खां घटि आहे ऐं इहो हिन मुल्क में महफ़ूज़ हुजण जो अहसासु ॾियारे थो। जापानी आबादी सक़ाफ़ती हवाले सां बि महिरबान आहे ऐं सयाहनि लाइ हिन मुल्क में केतिरियूं ई घुमण जोॻियूं जायूं आहिनि, जॾहिं त हितां जा रहवासी परॾेहनि खे इज़त ऐं एहतराम ॾींदा आहिनि। आयरलैंड तफ़रीह ऐं महिमान नवाज़ी लाइ मक़बूल आहे। हितां जा माण्हू सखावत, दोस्ताणे ऐं सुठे मिज़ाज वारियूं ख़ासियतूं रखनि था। न्यूज़ीलैंड जा माण्हू बि ओतिरा ई सुठा आहिनि जेतिरा उतां जा मंज़र आहिनि। दोस्ताणो रवैयो रखंदड़ न्यूज़ीलैंड जा रहवासी ॼाणनि था त सयाहनि जी आजियां ऐं ख़िदमत कीअं कबी आहे। न्यूज़ीलैंड ज़िंदगी जे बहितरीन मयारनि वारी रैंकिंग में 9 नंबर ते आहे। मैक्सिको जी तारीख़ रंगा रंग ऐं शहाणी आहे। हितां जा माण्हू सयाहनि जे हथनि में हथ ॾेई संदनि ज़िंदगी ख़ुशगवार बणाए छॾींदा आहिनि। हीउ मुल्क सियाहती माॻनि जे हवाले सां बि तरजीहुनि में शामिल हूंदो आहे। ख़ुशहालीअ में ऑस्ट्रिया 10 नंबर ते आहे ऐं हितां जा माण्हू ॾाढा ख़ुशि रहंदा आहिनि। हिननि जो हुस्न सलूक ऐं रिवायतूं हक़ीक़त में हिन मुल्क जी सूंह वधाइनि थियूं। ताइवान ख़ुशहाल मुल्कनि जी लिस्ट में 24 नंबर ते आयो हो। हीउ सयाहनि जी पसंदि जी मंज़िल आहे ऐं अव्हां हितां जी सक़ाफ़त ऐं खाधे मां भरपूर लुत्फ़ माणे सघो था। थाईलैंड खे मुर्कुनि जी सरज़मीन चयो वेंदो आहे। हीउ हिकु दोस्ताणो मुल्क आहे जिते सयाह बिना रिंड रोक जे सवलाईअ सां घुमंदा आहिनि ऐं नज़ारनि मां लुत्फ़ वठंदा आहिनि। ओमान हिकु नंढड़ो मुल्क आहे पर हितां जा माण्हू सयाहनि जी शानदार आजियां कंदा आहिनि। हीउ रियासत घटि ॾोहनि जी शरह में 5 नंबर ते आई हुई। वियतनाम सयाहनि लाइ बहितरीन मुल्कनि जी फ़हरिस्त में 3 नंबर ते आहे। हिन मुल्क जा पाड़ेसरी थाईलैंड ऐं कंबोडिया बि मिसाली मुल्क आहिनि। हिननि जी सचाई, सक़ाफ़त, मिसकीनी ऐं दोस्ताणो रवैयो असुल में सॼी दुनिया में पसंदि कयो वञे थो। हीउ बहितरीन मुल्कनि में 10 नंबर ते आहे।